नाज़रीन बदीन खां इल्ताफ़ मेमण की ख़बर अव्हां ताईं पहुंचूं पिया। बदीन मां बदीन ब्यूरो शेफ महफूज़ शाह बदीन मुआरका हक़ ऑपरेशन बुनियान मरसूस के 1 साल मुकम्मिल थियण के मौके ते ज़िले इंतज़ामिया बदीन तरफ़ां एक शानदार रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टी ऐं SSP बदीन कमर रज़ा जेसकानी कई। रैली DC ऑफिस खां शुरू थी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो चौक ताईं पहुती, जंहिंमें मुख़्तलिफ़ सरकारी खातनि के आफ़ीसरनि, समाजी तंज़ीमनि के नुमाइंदनि, शागिर्दनि, सिविल सोसाइटी ऐं आम शहरिन वॾे अघ में शिरकत कई। रैली की शिरकत कंदड़नि हथन में बैनर ऐं प्ले कार्ड खयल हुआ, जन ते पाक फ़ौज सां यकजहती ऐं क़ौमी इतिहाद जा नारा दर्ज हुआ। उन मौके ते ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टी चयो त ऑपरेशन बुनियान मरसूस दौरान पाक फ़ौज बहादुरी सां दुश्मन के मुंह तोड़ जवाब ॾेई मुल्क की सलामती के यकीनी बनायो। हुन चयो त हीउ ॾींहुं क़ौमी हिम्मत, इतिहाद ऐं हुबल वतनी की अलामत तौर मल्हायो पियो वञे। उन वधीक चयो त पाकिस्तानी क़ौम हर वक्त पंहिंजी फ़ौज सां गॾु बीठी आहे ऐं मुस्तक़बिल में भी गॾिजी मुल्क दुश्मन क़ुवतनि के हर मुहाज़ ते नाकाम बणाईंदी। SSP बदीन कमर रज़ा जेसकानी पुण पंहिंजे ख़िताब में चयो त मुल्क की सलामती लाइ सिक्योरिटी इदारनि ऐं अवाम जी गॾियल कोशिशूं इंतहाई अहम आहिनि।